नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं आऊं आहियां संझा सईद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। क़ौमी असम्बली फाइनांस बिल 2022 जी शिकवार मंज़ूरी ॾेई छॾी। हिक खां 2 लख रुपया पगार खणंदड़नि ते 15,000 रुपया फिक्स टैक्स लागू थींदी। ॿाहिरां घुरायल शयुनि ते पिणु इम्पोर्ट ड्यूटी लागू कई वेंदी। सिगरेट, फर्टिलाइज़र, स्टील, LNG टर्मिनल, ऑयल, टेक्सटाइल ते 10% सुपर टैक्स लागू हूंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त IMF जे चवण ते फाइनांस बिल में तब्दीली न कई वई। 80% तरमीमूं सिधी रीति टैक्सनि बाबति कयूं वयूं आहिनि। असांजो मक़सदु अमीरनि ते टैक्स लॻाइणु ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾियणु आहे। जेकर इदारा न्यूट्रल रहंदा तो PTI जहिड़ियूं गैर जमहूरी जमायतूं खटे न सघंदियूं। पीपल्स पार्टी मुल्क में जमहूरियत, साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन ऐं अवाम जी मुआशी हक़नि लाइ 3 नस्लनि खां जिदोजहद करे रही आहे। असां हर आमर ऐं ज़ुल्म खे बर्दाश्त कयो आहे। PP खे धांधली बावजूद हुकूमत जो मौक़ो मिलियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो क़ौमी असम्बली में ख़िताब। संदो चवणु आहे त मकानी चूंडनि जो पहिरियों मरहलो मिस थियो आहे। मुख़ालिफ़नि हाणे खां ई रोइण शुरू करे ॾिनो आहे। ॿिए मरहले में बि मुख़ालिफ़नि जी ज़मानत ज़ब्त थी वेंदी। मकानी चूंडनि में इदारा गैर सियासी रहिया। जेकॾहिं असांजा माण्हू धांधली में मुलविस निकिता त उन्हनि ख़िलाफ़ हू पाण कार्रवाई कंदो। इमरान ख़ान वांगुरु मुस्लिम लीग नून अॻवान ऐं अॻूणे नाणे वारे वज़ीर इसाक़ डार खे नओं पाकिस्तानी पासपोर्ट जारी कयो वियो। इसाक़ डार जो चवणु आहे त हू ईंदड़ महीने पाकिस्तान अचण जूं तयारियूं करे रहियो आहे। 10 खां 12 ॾींहंनि में संदसि इलाज मुकमिल थी वेंदो। ॾे वापसीअ ते हू सेनेटर तौरु हलफ़ बि खणंदो। नाणे वारी वज़ारत जे कलमदान बाबति फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। इमरान ख़ान जे हुकूमती दौर में मथस ठाहियल केस कूड़ा आहिनि। इन लाइ इंटरपोल खे फ़राहम कयल दस्तावेज़नि बावजूदि उन जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी। चोरनि ऐं खोरनि खे मढ़े मुल्क खे तबाह कयो पियो वञे। शहबाज शरीफ़ ऐं संदसि पुटनि ते 24 अरब रुपया जा केस आहिनि। असां 2.5 सालनि ताईं IMF सां गॾु रहियासीं पर महांगाई न कई। ही IMF जे पेरनि ते किरी पिया आहिनि त असांखे कर्ज़ ॾियो। तारीख़ में एतिरी महांगाई नाहे ॾिठी वई। अञा बि महांगाई जो वधीक इज़ाफ़ो थींदो। 2 जुलाई ते अवाम असांजे लाइ न पर पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ ॿाहिरि निकिरे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो इस्लामाबाद में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। PP मुख़ालिफ़ जमायतूं मकानी चूंडनि में धांधलीअ जी कूड़ी वावेला करे रहियूं आहिनि। सोशल मीडिया ते एडिट थियल वीडियोज़ जारी कयूं पियूं वञनि जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ु नाहे। मकानी चूंडनि जे पहिरें मरहले में सिंध मां पीपल्स पार्टी जा 800 खां वधीक उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थिया। मुख़ालिफ़नि खे 800 इलाइक़नि में को उम्मीदवार ई न मिलियो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त मुख़ालिफ़ धांधली जो कूड़ो राग आलापे रहिया आहिनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद जो बयानु। इलेक्शन कमीशन इस्लाम कोट वेझो प्रिज़ाइडिंग ऑफिसर ते वॾेरे पारां तशदुद करण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकम। वॾेरो गुलाम मोहम्मद माफ़ी वठण लाइ प्रिज़ाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम जे घर पहुची वियो। डॉक्टर घनश्याम जो चवणु आहे त MPA ठाह लाइ ज़ोर भरियो आहे।
मकानी चूंडनि में मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ जीडी अॻवान अली गौहर ख़ान महर जी अॻवानीअ में मीरपुर माथिले में डीआरओ ऑफिस ॿाहिरां एहतजाजी धरनो। मियां मिठो, नादिर अकमल लगारी, हाजी खान मर, हालार पिताफी, चाकर खान बोज़दार, मियां रफ़ीक, लाल शाह समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल जीडीए ऐं महर ग्रुप जा कारकुन वॾे अंग में धरणे में शरीक। अली गौर महर ऐं नादिर अकमल लगारी चवनि था त घोटकी ज़िले में वॾे पैमाने ते धांधली कई वई। असांजी खटियल 35 सीटुनि मां डीआरओ, आरओ ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुख़ालिफ़नि जी वंगार वंदे घटाए रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन ऐं अदलिया धांधलीअ जो नोटिस वठनि। 24 कलाकनि अंदरि असुल नतीजा पधिरा न कया विया त उहे अदालतुनि जो रुख़ कंदा। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जो बहरान संगीन थी वियो। बिजली जो शॉर्टफॉल 8,911 मेगावाट ताईं पहुची वियो। पावर डिवीज़न मूजिब सख़्त गर्मी सबबि बिजली जी घुर्ज 30,233 मेगावाट ताईं पहुची वई आहे। बिजली जी टोटल पैदावार 21,322 मेगावाट आहे। शहरी इलाइक़नि में लोड शेडिंग जो वक़्तु 14 कलाक ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग जो वक़्तु 18 कलाकनि खां वधी वियो आहे। बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। ककड़ वेझो ट्रक ऐं कार विच में टक्कर, हिकु ॼणो फौत, 2 औरतुनि ऐं हिकु ॿारड़े समेत 6 ॼणा ज़ख़्मी। खिपरे वेझो लोडर रिक्शा कल्टी नौजवान फौत थी वियो। फौती जी सुञाणप दिलबर कुंभार तौरु थी। खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 1.5 साल अॻु बिबरलोए में बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल नीगर कान्हा कुमार जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदारनि मुदसिर मंगनहार ऐं इनाम शाह खे 2 भेरा फाही जी सज़ा। जवाबदार 2 लख रुपया ॾंड बि भरींदा। ख़ौसपुर वेझो ॻोठ परतो मलक में पाणी जे मोटर मां करण लॻण सबबि भाउ ऐं पुट फौत थी विया। फौतियुनि में हसीना मलिक ऐं फैज़ मोहम्मद शामिल। तलहार भरिसां ॻोठ हाजी कलो खोसे में करण लॻण जे नतीजे में नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान इब्राहिम खोसे जे घर में कोहराम। नवदेरो भरिसां ॻोठ गुलशेर गोपांग वासी नीगर शाख में ॿुॾी फौत थी वियो। ॿुॾी फौत थी वियल नीगर जे वारसनि जो सदोरे गोपांग खे ॿोड़े क़त्ल करण जो इल्ज़ाम। फौती नीगर जे वालिद इल्ज़ाम मढ़ियो आहे त अब्दुल रज़ाक गोपांग ऐं संदसि वालिद नीगर खे धिको ॾेई मारियो आहे। शिकारपुर भरिसां नापरकोट थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में सखर पुलिस ऐं दाड़ियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। ॾोहारियुनि जी एपीसी मथां फायरिंग, ड्राइवर सख़्त ज़ख़्मी। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जो सिलसिलो जारी। टंडोमीर अली भरसा गुड महर अली जमाली मां पुरस्कार नमूने गुम थी वियल पीरसन औरत जो बांभण शाख मां लाश ठाहियो। औरत ज़ोहरा जमाली जो लाश घर पहुचण ते कोहराम मची पियो। लाड़काने भरिसां राइस कैनाल जे घाड़ वाह में नौजवान ॿुॾी फौत थी वियो। लाड़काने जे सफदर कॉलोनी वासी नौजवान शाहज़ेब कलोड़ो घाड़ वाह में ॿुॾी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम। सिंध में पाणी जी घुट ख़िलाफ़ आबाद करण हारनि सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियुनि तरफ़ां एहतजाज जो सिलसिलो जारी। लाड़काने, शाहपुर, चाकर वार, टंडोबागो, दौदापुर में मुज़ाहिरा। आबादगार जो चवणु आहे त पाणी न हुअण करे ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। एहतजाज करण बावजूद बि केरु ॿुधण वारो न आहे। नौशोर फिरोज भरिसां ॻोठ गुल मोहम्मद धौरू जो रहवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। नौजवान अयाज़ धौरू जे वारसनि अगवा जो शख़्स ज़ाहिर करे छॾियो। वारसनि खे वसवारनि खे मदद जी अपील। हिंगोर जा भरिसां समय शहर जो रहवासी ज़ुल्फ़कार अली मला पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारसनि अगवा जो शख़्स ज़ाहिर करे छॾियो।